नाज़िम, नबीसर रोड वेझो सूफ़ी बुज़ुर्ग सैयद वजीउद्दीन शाह जे सालियाने उर्स जूं तक़रीबूं कोठायूं वयूं। उन हवाले सां रिपोर्ट करायो आहे तालिब चांडियो। नबीसर रोड वेझो नोटो भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग सैयद वजाउद्दीन शाह जो सालियानो 3 ॾींहं वारो उर्स मुबारक जूं तक़रीबूं थी गुज़रियूं, जंहिंमें मुरीदनि अक़ीदतमंदनि तोड़े ज़ाइरीन वॾे अंग में शिरकत कई। दरगाह जे गादी नशीन सैयद पीर शाह ऐं साबिक़ा यूसी चेयरमैन मोहम्मद सईद मेमण पारां दरगाह ते चादर चाढ़ी वई, जॾहिं त आयल ज़ाइरीन लाइ सर्कस, मौत जो खूह ऐं खाइण पीअण लाइ मिठाइनि पकोड़नि जा स्टॉल लॻाया विया ऐं मल जा पिणु दिलचस्प मुक़ाबला कराया विया। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम थियणु खपनि ऐं उहे माण्हुनि में हिकिड़ी अवेयरनेस आहे। साईं वजाउद्दीन शाह जो ॾियारो हर साल जीअं असीं मुरबत करियूं था, जंहिंमें तमामु हज़ारे माण्हू हिन मलाकड़े में शरीक था थियनि। हिकिड़ी तमामु सुठी तफ़री मुहैया थिए थी। हे जेके सिंधी सखावत आहिनि ऐं थियणु खपनि हर जाइ ते, हिननि जी सपोर्ट करणु खपे। अॼु हिते माण्हुनि लाइ सुठो तफ़री जो मौक़ो मिलियो आहे ऐं अहिड़ा जेका इंतिज़ाम आहिनि इहो असांजे हिते इलाइक़े में थियणु खपनि। वाला दरगाह ते आयल ज़ाइरीन ऐं शौक़ीननि जो चवणु हो त हिन पुठिते पियल इलाइक़े में हिन क़िस्म जा मलाखड़ा ऐं तफ़री करण सां खेनि ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी ऐं खेनि दरगाह ते अचण सां दिली सुकून मिले थो। तालिब चांडियो, आवाज़ टीवी न्यूज़, नबीसर रोड।